लाड़ जे सचल सूफ़ी शाइर साईं हाफ़िज़ निज़ामाणी जी सालगिरह अॼु हिते असां स्कूल हाजी जूणे जो में मल्हाई आहे। उन मौक़े ते असां साईं हाफ़िज़ निज़ामाणी खां सिंध जे लाइ हिकु पैगाम वठंदासीं। जी साईं। आबशारनि जियां नंढड़े ॿारनि जियां ज़िंदगी खे करे छॾ बहारुनि जियां जेको तोखे ॾिसे सो त मुर्की पवे हाल पंहिंजो रखो हा वठारनि जियां। मूं असांजे सिंध जे सभा ॼणनि दोस्तनि खे ऐं जेके बि सिंध जा अमूल आहिनि उन्हनि लाइ इन ई मुंहिंजी शाइरी जो पैगाम आहे त तव्हां ज़िंदगी ईअं गुज़ारियो जीअं तव्हांखे ॾिसी हर को खिले ऐं ईअं को न चवे त यार हीउ मोह में गॾियो आहे हाणे कमु कोन थींदो। उनजे लाइ सचाई ऐं ईमानदारी जी ज़रूरत आहे। सिंध खे हिन वक़्तु जेका सचाई ऐं ईमानदारी जी ज़रूरत आहे उहा हिन खां अॻे कॾहिं बि कान थी आहे। हिन वक़्तु मुनाफ़िक़त एतिरी वधी वई आहे जो माण्हू इलाही परेशान आहिनि। केतिरा माण्हू मूं वटि ईंदा आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि रखी अञा त इलाही माण्हू जेके पढ़ियल लिखियल जेके सोशल मीडिया ते बि इलाही उहो एक्टिव आहिनि पर अॼुकल्ह सिंध में अलाए छो मुलनि जो एॾो ग़लबो थी वियो जो मूंखे 10 माण्हुनि मां 6 माण्हू गॾु बि आहिनि उहे ज़हनी मरीज़ हूंदा आहिनि। ख़ुदारा इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि लाइ हथु खणियो कुझु सोचो। अॼोकी साइंस खे बि ॾिसो, अॼोके इंसानी तरक़ी खे बि ॾिसो ऐं इहा तरक़ी इल्म खां सवाइ मुमकिन ई कोन्हे को। इहा तरक़ी ईमानदारी जे कमु करण खां सवाइ मुमकिन ई कोन्हे। मुंहिंजो इहो पैगाम आहे सिंध वासियुनि खे त लतीफ़ खे पढ़ो, सच खे सम्झो त इंशा अल्लाह ताला सिंध पाती जेका आहे उहा दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए वेंदी। उन कतर पोड़ ज़हन जेके आहिनि जेके हिन वक़्तु माण्हू हुनखे बरगलाए रहिया आहिनि त बाबा अॻियां हीअं थींदो हूअं थींदो पोइ हीअं थींदो। उन्हनि लाइ मुंहिंजो हिकिड़ो शहर जो पैगाम आहे जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर इब्लीस बि जिस्म आदम ते इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई। छा हुनजी पोइ हालत थी अहिड़ी ॿियो हालत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दाना बि हुयो दिलेर बि हो तौहीद बि हुनजे अंदरि हुई। शैतान जो पोइ ॾोह कहिड़ो मुले खे हिदायत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। इंसान जो जंहिं एतिराम न कयो छा उनजो पोइ अंजाम थियो। फिटकार जो तोक इची में पियसि उन सां पोइ रफ़ाक़त केरु करे। तूं मुवहिद हुज या मुल्लो हुज मुंहिंजो त मुहम्मद हाफ़िज़ आहे। मूं जहिड़े कोझे किने ते उनरे बि शफ़ाअत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। अम्मा खे ॾिसो त हिकिड़ो शेर मूंखे यादि पियो पवे। बिस्मिल्लाह। इहो शेर मुंहिंजे अम्मा जे नाम थो करियां। इत्फ़ाक़ सां अस्पताल में होसि इसरा में उते हिकिड़ी अदड़ी आई हुनखे माण्हू खे चए तव्हां इलाही परेशान आहियो। हीउ एॾो वॾो नालो आहे जो वॾो शाइर आहे पोइ हीअं पोइ चए त मूंखे शेर ॿुधाईंदो त हुस्नी में बेहोशी जी हालत में त मूं हुन अदी खे चयो तूं जेके ॿुधंदे त ॿियो मूंखे छा खपे। पोइ इहो शेर अदी मां मकुल जे हवाले थो करियां नाव थो करियां त शर्मीली अदा जो बि शरफ़ तोखे मिलियो आहे। मख़लूक ख़ुदा जी मां ज़रफ़ तोखे मिलियो आहे। हे त हुस्न आख़िरी जो हरफ़ तोखे मिलियो आहे। पोइ बि ज़मानू तोखे पथर पियो खणाए बदमाश मुछूं वटियो पियो पाण वणाए। तुंहिंजे ई निहारण ते कई शहबाद झुकनि था। तुंहिंजे ई इशारे ते कई अरदाब कुसनि था। तूं जंहिंखां रुसी तंहिंखां मलाइक बि रुसनि था। अलाह जी तूं अहिड़ी ॾिनल आहीं अमानत दुनिया में मुंहिंजे अचण जी तूं आहीं ज़मानत। पीघे खां वठी क़बर ताईं प्यार तो ॾिनूं मूं जेकी घुरियो सो आहे वहिंवार तो ॾिनूं। सीने मां कढी खीर ते सदबार तो ॾिनूं। आधी जो उथी तो ते कई मुंहिंजी इबादत तुंहिंजी त मुहबत में न हुई का बि मिलावत। मुंहिंजे त रोअण ते तो पंहिंजी निंड फिटाई मुंहिंजो त खिलण ॼण हो तुंहिंजी कुल ख़ुदाई। इन ॻाल्हि जी मलकनि बि ॾिनी आहे गवाही। हाफ़िज़ जो रुनू थिए त फिटी तुंहिंजी ते राहत। वाह मुंहिंजी अम्मा तुंहिंजी मोहबत।
गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल हाजी जूणे जो रू रवां भाउ इकबाल जूणे जो हिकु समाज सुधारक आहे। हिन पंहिंजे स्कूल लाइ तमामु घणी जाखोड़ कई आहे ऐं हिते अॼु साईं हाफ़िज़ जी सालगिरह जी तक़रीब भाउ इकबाल तरफ़ां अरेंज कई हुई। असां भाउ इकबाल खां बि ॿ लफ़्ज़ पुछंदासीं ऐं उन खां ॿ लफ़्ज़। जी साईं, हिकु इकबाल जूणे जो पहिरियां त शुक्रगुज़ार आहियां साईं जो। साईं हमेशह हर क़दम में हर कम में असां सां गॾु रहियो आहे। हिन स्कूल ते जॾहिं असां हिकिड़े झूपड़ी में 4 बैच हिकिड़े टीचर स्कूल हलंदो हो, उन वक़्तु साईं जी असां सां गॾु हूंदो, सलाह मशवरा ॾियणु, स्कूल जी तरक़ी लाइ ॿारनि खे गॾु करणु, मुख़्तलिफ़ असांजा जेके मसइला, मुख़्तलिफ़ तरक़ी, हर कम में साईं असां हर क़दम क़दम ते साथ ॾिनो आहे। अॼु साईं जी सालगिरह हुई, साईं खे असां रिक्वेस्ट कई साईं अॼु अचो असां वटि कुझु सलाह मशवरो करणु आहिनि। स्कूल में मुख़्तलिफ़ जेका असां प्रोग्राम कयूं था, हाणे 29 सेप्टेम्बर ते हिकिड़ो प्रोग्राम कयूं था, उनजे हवाले सां साईं सां मशवरा करणा हुआ। ऐं साईं जी हिकिड़ी महिरबानी आहे, हमेशह असां सां शफ़क़त जो साईं जो हथु रहियो आहे ऐं साईं हमेशह गॾु रहियो आहे। ऐं इहो ई असांजी कामयाबी आहे जो साईं जहिड़ा असांजा मुड़ुस असां सां गॾु आहिनि। जॾहिं असां हिकिड़ी झूपड़ीअ खां निकितासीं, पोइ वरी मिडल स्कूल कयोसीं, हिन वक़्तु माशाल्लाह असांजो हायर स्कूल आहे। हीअ साईं जेका असां लाइब्रेरी क़ाइमु कई आहे, हीअ साईं जे नाले सां आहे। इन सां गॾु कंप्यूटरनि जी तइलीम खां वठी मुख़्तलिफ़ जेके ॿारनि जी जेके ड्रेसूं वरितियूं आहिनि, इहे समूरियूं शयूं असां कोशिशि कई आहे त हिते ॻोठाणनि ॿारनि खे असां ॾियूं। ऐं उहे असांजा हिते जा जेके उहे ॿार जेके हिते ग़रीब ॿार आहिनि, उन्हनि खे कॾहिं अहसासु न थियणु ॾियूं त छा असीं तइलीम न पढ़ाए सघंदासीं। असांजा इहे ॿार हिनड़ा जेके बचिड़ा आहिनि, उन्हनि सभिनि में हिकिड़ो जेको सहकार वॾो असां ते रहियो आहे, जेको माण्हुनि में जेको शौर जी जेका उजागर करण में साईं जहिड़नि माण्हुनि जो वॾो किरदारु आहे। जिन जे वसीले असां अहिड़ा प्रोग्राम कयूं था, माइटनि खे घुरायूं था, ॿार गॾु कयूं था। हीउ जेको सिलसिलो 20 ॿारनि जो जेको लॻभॻि 500 ताईं असां पहुचायो आहे, इन में साईं जहिड़ा असां सां वॾा असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं इनशाला इहा असांजो शफ़क़त जो हथु साईं जो हमेशह रहंदो। ऐं असीं पाण चवंदा साईं असांखे दुआ ॾे त हीअ असांखे अञा बि इहे असांजो इदारो तरक़ी करे। ऐं हिकु दफ़ा ॿीहर साईं जी महिरबानी। अल्लाह